खर जे बागड़जी वारे इलाइक़े में महर ऐं घुमरा बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो। वाटड़ू समेत 4 ॼणा क़तल। ख़बर मूजिब महर बिरादरी जे हथियारबंदनि जे हमले में घुमरा बिरादरी जा 3 ॼणा मारिजी विया, लाश अस्पताल मुंतकिल। घुमरा बिरादरी जे हथियारबंदनि जो पलांद में ॻोठ ते हमलो, वाटड़ू मारिजी वियो। मारिजी वियलनि में घुमरा बिरादरी जा 3 ॼणा मोहम्मद उर्स घुमरो, मोहम्मद रमज़ान घुमरो, नासिर हुसैन घुमरो ऐं वाटड़ू खलील अहमद शेख शामिल आहिनि। ॿिन्ही धुरियुनि में हलंदड़ तकरार तां 2018 में महर बिरादरी जा 2 ॼणा क़तल थिया हुआ, जॾहिं त बागड़जी शहर में ख़ौफ़रास छाइंजी वियो आहे। महर ऐं घुमरा बिरादरी में झेड़े सबबि ख़ौफ़ में बागड़जी शहर मुकमल तौर ते बंदि थी वियो आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।